मसला, पैरामेडिकल जा जायज़ मसला, पैरामेडिकल जो सर्विस स्ट्रक्चर, पैरामेडिकल जा जायज़ मसला, पैरामेडिकल जो खबर ॾींदा हलूं। पैरामेडिकल स्टाफ अलाउंस सिंध पारां पंहिंजे हक़नि लाइ शुरू कयल तहरीक जे सिलसिले में 5 ॾींहं बि सिविल अस्पताल दादू जे मेन गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज दौरान पैरामेडिकल स्टाफ अलाउंस सिंध ज़िले दादू जे अॻवाननि राजा रफ़ीक अहमद पंवर, इम्तियाज़ अहमद चांडो, निसार लाशारी, मोहम्मद आजर पंवर, अल्ताफ़ अहमद पंवर, अब्दुल मजीद जत्याल, ज़हीर खोड़ो, नज़ीर बब्बर, अकबर लाशारी, गुलाम हैदर हिंगोरो, ज़ाहिद गरमाणी ऐं ॿियनि चयो त सर्विस स्ट्रक्चर, टाइम स्केल, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस खे पघार में मुस्तक़िल करण समेत ॿियनि जाइज़ मुतालबनि खे हल करण लाइ वज़ीर आला सिंध जेको नाणो खाते जो वज़ीर पिणु आहे ऐं सिहत जे वज़ीर खां मुतालबो त असांजा जाइज़ मसला जल्द खां जल्द हल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। रिपोर्ट वज़ीर मल्ला, अमल न्यूज़ दादू।